ठारूशाह ऐं भरपासे में ॾोहनि ते ज़ाब्तो न अची सघियो। SHO ठारूशाह तइनाती खां पोइ शहर ऐं भरपासे में अमन अमान कराइण में नाकाम थी वियो आहे। ठारूशाह दरबेलो लिंक रोड ते लॻियल मालपड़ीअ मां चाबी चोर ग़ुलाम फरीद ख़ानज़ादे जी CD मोटरसाइकिल काहे विया। अलजेल बेकरी वटि पंजाब खां शादी में आयल शमशाद राजपूत खां शाहीन 50,000 रुपया कढी फ़रार थी वियो। शहर ऐं भरपासे में चोरियूं फुरूं मामूल बणिजी वियूं आहिनि। शेरी ऐं ॻोठाणा पंहिंजी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ सख़्त परेशानीअ में वरितल। ठारूशाह जे शेरी समाजी सहाफ़ी अॻवाननि सहाफ़ी ग़ुलाम फरीद भुट्टो ख़ानज़ादा, साहिब ख़ान सोलंकी, सुफ़ियान रफ़ीक ख़ानज़ादा ऐं ॿियनि SSP नुसरत फ़िरोज़ खां अमन अमान बहाल करण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।